क़ौमी काज आहे ऐं ज़ाहिर आहे सिंध जे हर हिकु नंढे वॾे शहर में सकाफ़त जो ॾींहुं मल्हायो पियो वञे ऐं मां हिन मौक़े ते तव्हां सभिनी खे हिन पंहिंजे सकाफ़ती ईद जूं मुबारकूं पेश कयां थो ऐं उन सां गॾोगॾु ॾाढी ख़ुशी थींदी आहे ऐं जॾहिं हीअ ॾींहं ईंदा आहिनि असां सॼो साल खणी कहिड़नि ई मामलनि मुझारनि में हुजूं कहिड़नि ई फ़र्क़नि में ऐं मतभेदनि में विरायल हुजूं पर जॾहिं असां वटि हीअ ॾींहं ईंदा आहिनि क़ौमी सकाफ़ती ईद जा ॾींहं ईंदा आहिनि त असां सभु फ़र्क़ु ख़तमु करे हिकु अजरक जे साए हेठि अची वेंदा आहियूं ऐं हिकिड़े रंग में रंगिजी वेंदा आहियूं। इहो जेको हुस्न आहे इहो शायदि दुनिया जी कंहिं ॿिए क़ौम वटि न हुजे जेको सिंधी क़ौम वटि आहे ऐं इहो ई सबबु आहे जॾहिं इहे ॾींहं ईंदा आहिनि त सॼी दुनिया खे ख़बर आहे त सिंधी माण्हू हिकु थी वञनि था त पोइ हू सिंध जे ख़िलाफ़ु के न के साज़िशूं ज़रूरु सटणु शुरू कंदा आहिनि ऐं जीअं ताज़ो जेको हाणे नौजवान चई वियो जेको मामिलो हली रहियो आहे पर पहिरियां इन शइ खे ज़रूरु ॾिसणु घुरिजे त छा असां हे 3-4 ॾींहं 5 ॾींहं सकाफ़त जा ॾींहं मल्हाए छॾियूं था छा इहो काफ़ी आहे? अॼु अजरक पातोसीं टोपी पातीसीं पटको ॿधोसीं छा इहो काफ़ी आहे? मुंहिंजे ख़्याल में अजरक पाइणु टोपी पाइणु बिल्कुलु असांजे सकाफ़त जी अलामत ज़रूरु आहे पर अॼु जी सिंध इन खां कुझु अॻिते जी तक़ाज़ा करे रही आहे। अॼु जी सिंध अजरक पाइण जी ॻाल्हि करे रही आहे पर हाणे अजरक खे बचाइण जी बि ॻाल्हि थियणु खपे छाकाणि त हाणे जेकॾहिं सिंधू खे ख़तरो आहे त मतिलबु सिंध खे ख़तरो आहे ऐं जेकॾहिं सिंध ख़तरे में आहे त पोइ टोपी बि ख़तरे में आहे अजरक बि ख़तरे में आहे। तंहिंजे करे असांखे हाणे संजीदगी सां मामलनि खे ॾिसण जी ज़रूरत आहे। असां सभिनी जो सिंधवासियुनि जो जियापो हाणे हिकिड़े पासे पाणी आहे हुते साम्राज्य पाणी ते कब्ज़ो पियो करे तव्हांखे असांखे हिते अंदरि मुख़्तलिफ़ मामलनि में विढ़ायो पियो थो वञे। अॼु असांखे सिंध जेका रवादारी जी अमीन धरती रही आहे सिंध जेका सूफ़ियनि जी सरवाण धरती आहे अॼु उनखे हिकिड़े मज़हबी इंतिहा पसंदी जी बाह में धिकण जी कोशिशि कई पई वञे ऐं बिल्कुलु आउं उन नौजवान वांगुरु आउं उन्हनि सभिनी माण्हुनि खे सलाम पेश थो कयां जेके सिंध जे हिकु हिकु इलाइक़नि में गॾु थी करे ॾीआ पंहिंजे हथनि में खणी करे ऊंदाही में बीह करे रोशनी ॾियारे करे इहो यकीन ॾियारियो त सिंध कराची खां कश्मीर ताईं इंतिहा पसंदी खे रद्द करे थी। सिंध कश्मीर खां कराची ताईं सूफ़ियत जे रंग में रंगियल आहे। सिंध इंसानियत सां प्यार करे थी इंसानियत सां मोहबत करे थी। सिंध जो नज़रियो सिर्फ़ु इंसानियत आहे। सिंध जो नज़रियो उहो ई आहे जेको भिटाई जो नज़रियो आहे। सिंध जो नज़रियो उहो आहे जेको सचल जो नज़रियो आहे ऐं सिंध जो नज़रियो उहो आहे जेको अयाज़ जो नज़रियो आहे। ऐं असां सभु सिंधी कहिड़ी बि ॿोली ॻाल्हाईंदड़ हिते हुजूं असां सभई उन ई भिटाई जे नज़रिए जा पोलेग आहियूं। असां भिटाई जे वाट ते हलण वारा आहियूं। हिन वक़्तु जहिड़े नमूने सां सिंध जे अंदरि साज़िशूं कयूं पई वञनि ख़ासि तौर ते मां पाणी वारे मामले ते इन करे ॻाल्हाईंदुसि छाकाणि त उहो इंतिहाई सेंसिटिव इशू आहे। तव्हांखे नौजवाननि खे इन मामले ते नज़र रखणु तमामु ज़रूरी आहे। सिंध जे अंदरि चाहे दुनिया जे अंदरि जेके बि वॾे पैमाने जा इनक़लाब आया आहिनि उहे नौजवान आंदा आहिनि उहे शागिर्द आंदा आहिनि। हीअ तव्हां असांजो मुस्तक़बिल आहियो। तव्हां ई हिन सिंध खे सुभाणे संभालींदव। तव्हां ई सुभाणे हिन सिंध जी अॻुवाणी कंदो। तंहिंजे करे हिन मामले ते तव्हांखे गहरी नज़र रखण जी ज़रूरत आहे। 6 कैनाल जेकॾहिं सिंधूअ ते ठहिया त पोइ हिते हिकु फुड़ो बि पाणी जो न ईंदो ऐं पोइ हिन वक़्तु बि सूरत हाल इहा आहे त कोटड़ी डाउन स्ट्रीम में पाणी कोन्हे। जॾहिं हिन वक़्तु असांखे इरसा जे एक्ट तहत 45,000 क्यूसिक डेली पाणी जेको आहे असांखे समुंड में छोड़ करिणो आहे। समुंड में पाणी न पियो वञे। तव्हांजा 4.5 लख एकड़ ज़मीन ख़तमु थी चुकी आहे। सॼो हिकिड़ो सूबा असेंबली जो तक ग़ाइब थी वियो आहे। उते समुंड अची वियो आहे। उहे समूरा माण्हू जेके आहिनि से लॾ पलाण करे दरबदर थी विया आहिनि ऐं असांखे उन शइ जो अहसासु करण जी ज़रूरत आहे। सभ खां वधीक जेको लातालुक बणियल आहे हिन सॼे मामले खां उहो कराची जो उहो माण्हू आहे जेको सिंधी ॿोली ॻाल्हाईंदड़ न आहे। मां उन्हनि खे उर्दू में चवां थो कि अगर पानी नहीं आया तो सिंध की ज़राअत तो तबाह होगी लेकिन आपको भी पीने के लिए पानी नहीं मिलेगा। सिंध के अगर जोही में एहतजाज हो रहा है, सिंध के अगर घोटकी में एहतजाज हो रहा है, सिंध के अगर नौशरो फेरोज में एहतजाज हो रहा है तो भाई आपको भी एहतजाज करना चाहिए क्योंकि आप तो बिल्कुल टेल में। अगर पानी
गुड्डू तक नहीं पहुंचा तो फिर कराची भी नहीं पहुंचेगा। वहां भी लोग मरेंगे तो यहां भी लोग मरेंगे। ये जिंदगी का मामला है। ये जिस तरह से बाकी सिंध के देही इलाकों की जिंदगी का सवाल है, तो आपकी शहरी जिंदगी का भी यही सवाल है। आप भी आए, जिस भी जबान से बोलते हैं, कोई फर्क नहीं पड़ता। सिंध हम सब की है, हम सब सिंध में यहाँ रहते हैं, हम सब सिंध के मालिक हैं। आप भी हमारे साथ आए, आप भी हमारे साथ खड़े हो यहाँ पर, और आप भी इस पंजाब साम्राज्य को और इस वफा को कहें कि सिंधु पर कोई डैम नहीं बनने देंगे, सिंधु पर कोई कैनाल बनने नहीं देंगे। अगर कराची में 20,000 लोग निकल कर आएंगे, किसी के माई के लाल में ताकत नहीं है कि वो सिंधु पर कैनाल लगे। तहां नौजवाननि जो जीअं मूं चयो पियो त वॾो किरदारु थिए थो। माज़ी में असां वटि ये कॉलेज, ये यूनिवर्सिटियूं हुआ जिन्हनि लीडर पैदा किया, पर पोइ बदकिस्मती सां आमरियतनि जे दौर में शागिर्दनि खे ई दबायो वियो, यूनियनूं ते पाबंदियूं हयूं वयूं, शागिर्दनि जी सियासत ते पाबंदियूं हयूं वयूं। पर हिन वक़्तु तव्हां नौजवाननि खे, तव्हां शागिर्दनि खे इन अमल में अॻिते अचण जी ज़रूरत आहे। तव्हां स्टडी सर्किल्स शुरू कयो। तव्हां पंहिंजे जहिड़े बि पार्टी सां तालुक़ु रखो था, पर सिंध असां सभिनी जी आहे, सिंध असां सभिनी जी हिकिड़ी पार्टी आहे। मां सम्झां थो त सिंध में रहंदड़ हर माण्हू जी सियासी हुजे या जेका इंसानी हुजे या इख़लाक़ी जमायत हिकिड़ी आहे, पार्टी हिकिड़ी आहे, जंहिंजो नालो सिंध आहे। त उनखे बचाइण जे लाइ, उन जे तहफ़ुज़ जे लाइ अहिड़नि ॾींहंनि खे हमेशह बरक़रार रखो। इन ॿधीअ खे सॼो साल बरक़रार रखो। हिन पाण में जेके ही फ़र्क़ु ख़तमु करे छॾिया थो, ही जेके मतभेद ख़तमु करे छॾिया थो, इनखे सॼो साल बरक़रार रखो। रवादारी मोहबत जे पैगाम खे सॼो साल बरक़रार रखो। हे दुश्मन पाण ई मरी वेंदा, हिननि जूं साज़िशूं पाण ई नाकाम थी वेंदियूं। कंहिंजो इंतज़ारु न कयो। तव्हां नौजवान आहियो, जीअं मूं चयो पियो त तव्हांखे सुभाणे सिंध संभालणी आहे, तव्हांखे ही मुल्क हलाइणो आहे, तव्हांखे ई हाणे पंहिंजी वाट पाण अख़्तियार करणी पवंदी। ऊंदाही में वेही सिज निकिरण जो इंतज़ारु न कयो। पंहिंजो पाण सिज थियो, पंहिंजो पाण ॾिया थियो। कंहिं लीडर जे पोयां लॻण जी ज़रूरत न आहे। पंहिंजो पाण अॻुवाण थियो, पंहिंजो पाण सरबराह थियो।